लाड़काने में आवा ताईं अहम ख़बर पहुचाईंदासीं, जिथे खानगी अस्पताल में ऑपरेशन थिएटर अंदर औरत से इज्तमाही ॾाढाई वारे मामले में मुतासिर औरत के वारसन जो खानगी अस्पताल ॿाहिरां एहतजाजी धरणो हणी रैली कढी वई है। अवांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ है। लाड़काने में खानगी अस्पताल में ऑपरेशन थिएटर अंदर औरत से इज्तमाही ॾाढाई वारे मामले बाबत मुतासिर औरत के वारसन जो खानगी अस्पताल ॿाहिरां एहतजाजी धरणो रैली कढी वई है। रैली में शरीक माण्हुनि पारां खानगी अस्पताल के डॉक्टर के गिरफ्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। अवांखे अपडेट कंदालूं। लाड़काणो में खानगी अस्पताल में ऑपरेशन थिएटर अंदर औरत से इज्तमाही ॾाढाई वारे मामले बाबत मुतासिर औरत के वारसन जो खानगी अस्पताल ॿाहिरां एहतजाजी धरणो हणी रैली कढी वई है। बिल्कुल नाज़रीन, रैली में शरीक माण्हुनि पारां खानगी अस्पताल के डॉक्टर के गिरफ्तार करण जो मुतालबो कियो वियो है। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो में रशीद समो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कुछ ॾींहं अॻु निजी अस्पताल चांडिका पुल भरिसां आहे उते ऑपरेशन थिएटर में ऑपरेशन लाइ आयल जंग जे ऑपरेशन लाइ आयल औरत सां मुबैना ज़्यादती कई वई। उनजे लाइ उनजे जेको वारस आहिनि उन्होंने हज़ारनि जी तादाद में वॻड़नि खां एहतजाजी रैली कढी आहे, जेकी लाड़काने जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे जेको निजी मेडिकल सेंटर आहे उनजे ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ऐं उते पुलिस जी जेको आहे वॾी नफ़री अॻु में ई मौजूद हुई ऐं नफ़रीअ उन मुज़ाहिरीन खे वापसि मोकिले छॾियो। उन खां पोइ जेको आहे उहा रैली SSP चौक ते जेके आहे उते पहुती आहे। उते उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो आहे औरत जे वारसनि वॾे तादाद में। उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त औरत जा जेके वारस आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेको आर्थोपेडिक डॉक्टर आहे डॉक्टर शेख चांडियो उनखे बि गिरफ़्तार कयो वञे ऐं जेकी अस्पताल आहे निजी अस्पताल उनखे पिणु सील कयो वञे। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजा जेके इन केस में जेके 3 ऑपरेशन थिएटर में जेके OT टेक्नीशियन आहे उहे त 3 ॼणा गिरफ़्तार आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको डॉक्टर शुएब चांडियो आहे उहो हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे ऐं उहो आज़ाद आहे। उन्हनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त जेकी निजी मेडिकल सेंटर आहे उहो बि हिन वक़्त ताईं सील न थियो वियो आहे। इलाही जेकी वारस आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु जेको आहे जंग जी ऑपरेशन लाइ जेको उनजो औरत जो जेको मुड़ुसु हो निसार मुगेरी उहो पंहिंजी ज़ाल खे वठी आयो आर्थोपेडिक डॉक्टर शुएब चांडियो सां उते मिलियो हो ऐं उन्हनि ऑपरेशन थिएटर में जॾहिं उनखे औरत खे वठी ऑपरेशन लाइ त मंझंदि जो 2:30 बजे खां वठी ऐं शाम ताईं 5 ताईं उनखे औरत खे ऑपरेशन थिएटर में रखियो वियो आहे। जॾहिं औरत निकिती ऐं उन रड़ियूं कयूं ऐं इहो पंहिंजे वारसनि खे ॿुधायो त हिननि मूंसां ज़्यादती कई आहे OT टेक्नीशियन ऐं मां पंहिंजे डॉक्टर खे बि दाह ॾिनी आहे, पर डॉक्टर मूंखे चुप रहण जो चयो आहे। इन ई ख़िलाफ़ उन्हनि केस बि दाख़िल करायो आहे ऐं इन केस में 3 ॼणा जेके उहे पुलिस रिमांड ते बि आहिनि 5 ॾींहंनि जे। पर हिन वक़्त ताईं उन्हनि जो चवणु आहे त डॉक्टर शुएब चांडियो जेको आहे उहो गिरफ़्तार न कयो वियो आहे ऐं जेको निजी मेडिकल सेंटर आहे उहो बि खुलियल आहे, उहो बि हिन वक़्त ताईं सील न कयो वियो आहे। उनजे वारसनि जो चवणु आहे त निजी मेडिकल सेंटर जेको आहे उहो बि सील कयो वञे ऐं डॉक्टर खे बि गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक है रशीद, बड़ी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।